मुझो नालो पीर माजिशा बुखारी है। मैं नियर वसण हाउस खैरपुर जो राहकू आया। गरीब मिसकिन सैयद आया। जी तो लगातार मुझा एहतजाज रहा टीओमओ साहब के खिलाफ़, चेयरमैन साहब के खिलाफ़, इम्तियाज़ फुल पोटे के खिलाफ़। तो कब्ज़ा माफ़िया माण्हू हे गरीब मिसकिन का पैसा बथे के नाले ते अलाए छा था कन वेठा। कब्ज़ा माफ़िया माण्हू तदारक असांजी केबिन खणाए वही है। लगातार 20 ॾींहंनि खां आला तकदार वारनि खां बि असां हक़ घुरियो आहे। हिन महिल ताईं असांजा हक़ कोन थियो आहे। तंहिंजे करे यार मोहम्मद फुलपोटे साहब खे चऊं था त असांखे गुज़ारिश करे असांजा इंसाफ़ कयो वञे। इहा बथाखोरी सरेआम गाॾनि वारनि खां पैसा वठी 50 रुपयो 100 रुपयो इहे ख़ुदारा इहे भाॼियूं जेके घर ॾे खणी था वञो इहे बि हराम था खणी वञो, हराम था खणी वञो। हिलाल कुझु खयो, हिलाल कुझु खणी वञो। SP साहब के भी असां गुज़ारिश था कयूं त इहे राति जो जेके डाका बंदियूं आहिनि, इहे जेके चोरियूं था करे परायूं शयूं खणनि, इहे केबिनूं था खणनि, पराया गाॾा था खणनि, परायूं मशीनूं था खणनि, इहे गैरक़ानूनी कम करणु बंदि कनि। फाटक सॼो कब्ज़ो थी वियो। टीओमओ साहब चेयरमैन साहब खे उहो नज़र कोन थो अचे। फुलबाग सॼो कब्ज़ो थी वियो, चेयरमैन साहब खे उहो नज़र कोन थो अचे। छटी चौक सॼो कब्ज़ो थी वियो, हिनखे उहो नज़र कोन थो अचे। काखीशा पुल सॼो कब्ज़ो थी वियो, हिनखे उहो नज़र नथो अचे। फिरी 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 हिनखे ग़रीबनि जी मिसकिननि जी केबिन थी नज़र अचे। छो तदारक वारनि जा हिन महिल बि असां दर खड़काईंदासीं। दर खड़काया सॼी उमिरि पीपल्स पार्टी खे असां वोट ॾिनो आहे। असां वोट पंहिंजी अहमियत रखे थो, पंहिंजी क़ीमत रखे थो, पंहिंजी ताक़त रखे थो। सरेआम था चऊं असां पीपल्स पार्टी खे वोट ॾिना आहिनि। सॼी ज़िंदगी हे असांजूं कारी ॼाड़ियूं पीपल्स पार्टी में थी आहिनि। पीपल्स पार्टी असांजा हक़ तदारक कोई बि नथी करे। छो हिन महिल पीपल्स पार्टी चुप कयूं वेठी आहे? छाजे करे पीपल्स पार्टी चुप कयूं वेठी आहे? छो जिलानी हाउस वारा हिन महिल ताईं चुप करे वेठा आहिनि? छा टीओमओ साहब खे आला अख्तियार, चेयरमैन साहब खे एॾा ॾिना विया आहिनि त तूं बथाखोरियूं वटि, तूं सरेआम माण्हुनि सां बदमाशियूं कराए, तूं सरेआम माण्हुनि जूं इज़तूं बाज़ारुनि में लीलाम कर। तोखे कोई हक़ न आहे। टीओमओ साहब न तो को DIG लॻल आहे, न को तूं SP लॻल आहे। 20 माण्हू छात्रा थो छॾे। बाबू फुलपोटे खे तूं असांखे सरेआम थो चए त तोखे माराईंदा। छो बाबू फुलपोटो कोन एतिरो मोतबर आहे, न को एॾो चङो मुड़ुसु आहे। सरेआम फाटक ते मशहूरु माण्हू आहे, बथाखोरी में वर्ल्ड लेवल जो मशहूरु माण्हू आहे। जाते जाते पादर खाधा अथई, उहा बि बाबू फुलपोटे खां यादि आहे। हिन लाइ उहे बि विसरी विया त असांखे त सम्झ में नथी अचे।